अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पतंग चाई पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाकुफ़ थिए विसाए आग न ॾिजे आम खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 21 जनवरी अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जे तो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्खूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सां लाऊं लही सघनि। जेकॾहिं ॾिसिजे त सिंध ज़रई सूबो आहे, पर ज़रायत सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उनजो तदारुक किथे बि नथो थिए। हेल जॾहिं कमनि जो फ़सुलु लथो आहे तॾहिं कमद पोखींदड़ आबादगार परेशान इन्ही करे बि आहिनि जो उन्हनि खे मुनासिब अघु बि नाहे मिलियो। हिन भेरे कमद जो सरकारी अघु मुक़ररु न कयो वियो आहे, जंहिंजे करे मिल मालिक पाण मुरादो अघु मुक़ररु करे आबादगारनि खे नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। ही शायदि पहिरियों भेरो आहे जॾहिं शुगर मिल माफ़िया अॻियां सरकार पिणु बेवस बणियल आहे, जंहिंजे करे सरकारी अघु मुक़ररु ई नाहे कयो वियो। आबादगारनि जे मुआशी इस्तेसाल ऐं पासमा जे गठ जोड़ ते सिंध यूनाइटेड आबादगार फोरम गणती जो इज़हार बि कयो आहे, जॾहिं त आबादगारनि बि चयो आहे त सिंध में ज़रायत अॻी तबाह आहे, आबादगारनि खे सारियुनि ऐं ज़रई जिन्सनि जो मुनासिब अघु नथो मिले। हाणे त सरकारी अघु मुक़ररु बि नाहे कयो वियो। हिन साल घटि अघ ते कमद ॾियण ते मजबूर आहियूं, जॾहिं त हिकु आबादगार कम जे फसल ते बिन घणो ख़र्च कंदो आहे। जेकॾहिं उनखे बहितर अघु नथो मिले त उन सां खेसि वॾो मुआशी नुक़सानु थिए थो, जंहिंजो पूराओ करणु उनजे वस में बि नाहे हूंदो। सिंध तोड़े जो हिकु ज़रई सूबो आहे। हिते सनत जो शोबो कमज़ोर आहे या न हुअणु बराबरि आहे। उन करे हिकु वॾो तबिको ज़रायत सां वाॻियल आहे, जंहिंखे मुआशी तौरु सघारो करण जी ज़रूरत आहे। उन लाइ जेको आबादगार का बि जिन्स पाए थो उनखे उनजो अघु सुठो मिलणु घुरिजे। ॿी सूरत में उहो सदाई नुक़सान ई भोॻींदो रहंदो। हू बि आबादगारनि जो मुआशी क़तल त कॾहिं पाणी बंदि करे कयो वेंदो आहे त कॾहिं वरी फसलनि ऐं जिन्सनि जा अघु घटाए कयो वेंदो आहे। हिन भेरे जॾहिं फसल सुठो थियो आहे तॾहिं उनजो अघु सुठो नाहे। आबादगार पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ एहतिजाज बि कंदा रहिया आहिनि, पर उन्हनि जे एहतिजाज जो आवाज़ हुक्मरान जे करण जा कंध नथो लताड़े। आबादगारनि जे मुतालबनि ते हुकूमत कॾहिं बि को ध्यानु नाहे धरियो। हुकूमत पंहिंजी मर्ज़ी मूजिबि नोटिफिकेशन जारी करे पंहिंजी मर्ज़ी जा अघु मुक़ररु कंदी आहे। अघनि बाबति आबादगारनि खां कॾहिं पुछो बि नाहे वियो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आबादगारनि खे कमनि जो सुठो अघु ॾिनो वञे, जीअं संदन मुआशी परेशानियूं ख़तमु थी सघनि, जीअं सिंध जी ज़रायत खे हथी मिली सघे। औरतनि सां थींदड़ ज़ुल्म का नई ॻाल्हि त नाहिनि। सागड़ ज़िलो हाणे त औरतुनि लाइ ख़तरनाक थींदो पियो वञे। खरड़े थाणे जी हद 13 जमड़ाहू में देह 15 जमड़ाहू जी रहवासण 20 सालनि जी नौजवान नारी अज़ीमा बुगटी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। सीसीअ धड़ खां धार करे बोरी में बंदि लाश
सरह जे फसल में उछलाए वियो जितां लाश मिलियो। ॻोठाणनि लाश खे ॾिसी खरड़ो पुलिस खे इतलाह कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वरितो। छोकिरे जे भाउ वाक़े वारे हंधि पहुची भेण जे लाश जी सुञाणप कई ऐं पुलिस खे ॿुधायो त मुंहिंजी भेण खे संदसि मुड़ुसु उमिरि भुगती वठी वियो हो। अञा 15-20 ॾींहं मस थिया हूंदा जो सिंझोरे भरिसां पिणु हिकु औरत जो लाश मिलियो हो। लाश ते एॾो वैशाणो तशदुद थियल हो जो उहो लाश सुञाणप जहिड़ो बि न हो। वरीन कोशिशनि बावजूदि रिपोर्टनि बाद लाश जी सुञाणप थी हुई। सिंझोरे भरिसां भोपे हथां औरत जे क़त्ल वारो वाक़ियो बि अञा एतिरो पुराणो नाहे थियो, पर सवाल इहो आहे त आख़िर औरतुनि खे क़त्ल छो थो कयो वञे। उनजो वरे में वॾो सबबु इहो ई आहे जो जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थिए। जॾहिं जवाबदार कार्रवाई खां आजा हूंदा आहिनि तॾहिं अहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी वेंदा आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वाक़िअनि जी न सिर्फ़ शफ़ाफ़ पर बेरहमानी जांच कई वञे त जीअं जवाबदार कानून जे कटहरे में अची सघनि। जेसिताईं जवाबदारनि खे सज़ाऊं न मिलंदियूं तेसिताईं जवाबदार अहिड़ा वाक़िया कंदा रहंदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था अदबी, सकाफ़ती ऐं सियासी तक़रीबनि जो अहवाल। हर साल जीअं हिन साल बि वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां साईं GM सैद जो जनम ॾींहुं सिंध हाउस कैनेडा में भरपूर नमूने सां मल्हायो वियो, जंहिंमें सिंधियुनि सां गॾु पाकिस्तान तोड़े दुनिया अंदरि पीढ़ियल क़ौमनि जी आज़ादी लाइ जदोजहद कंदड़ तनज़ीमनि जे अॻुवाननि शरीक थी साईं GM सैद खे पंहिंजी धरती तोड़े आलमी ख़ुशहाली लाइ अदा कयल किरदार ते भेटा पेश कई। प्रोग्राम जी शुरूआत में शेख अयाज़ जो सिंधु देश बाबति लिखियल तरानो पेश कयो वियो। उन बाद वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे नायब सदर हाजन कल्होड़े आयल महिमाननि खे भलीकार चवण लाइ आजियाणे वारी तक़रीर कई। हाजन कल्होड़े चयो त हीअ साईं GM सैद जी सालगिरह नाहे पर उहा सिंध जी सालगिरह आहे। साईं GM सैद जी वॾी ख़ूबी उन जे किरदार जो मयार हो। हूअ सभिनी जे आॾो खुलियल किताब वांगुरु रहियो। जेकॾहिं पाकिस्तान जे क़याम में को किरदारु अदा कयो त अॻिते हली उनखे बि ग़लती करार ॾेई पंहिंजी ग़लती तस्लीम कयाई। मूंखे नथो लॻे त दुनिया जो को अहिड़ो सियासी अॻुवान हूंदो जंहिं पंहिंजूं ग़लतियूं ईअं तस्लीम कयूं हुजनि। तोड़े जो मां नथो सम्झां त साईं का ग़लती कई हुई। हुन त इहो सम्झो त पाकिस्तान ठहिण खां पोइ सभु क़ौमूं बराबरी जे बुनियाद ते गॾु रहंदियूं। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ कैनेडा जे अॻुवान डॉक्टर ज़फ़र बलोच ॻाल्हाईंदे चयो त साईं GM सैद जी ज़िंदगी जा एतिरा वसीह पासा आहिनि जो हर भेरे उन ते ॻाल्हाइण खां पोइ इहो महसूसु थींदो आहे त उन ते ॻाल्हाइण खां घणियूं शयूं रहिजी वियूं आहिनि, छाकाणि जो संदन जदोजहद जा केतिरा ई पासा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे मुख़्तसर तौरु बयानु कजे त टे ॻाल्हियूं अहम आहिनि। हिकिड़ी आज़ादी, ॿियो अदम तशदुद ऐं टियों सूफ़ीज़म। डॉक्टर बलोच वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो सूफ़ीज़म सेक्युलर आहे, जेको समूरनि मज़हबनि जे बुनियादी असूलनि खां मथां आहे। मूंखे अहिड़ो सूफ़ी किथे बि नज़र नाहे आयो एसिताईं जो मूं रूमी जे तसौफ़ जो मुतालो बि कयो आहे, पर अरबी सूफ़ीज़म हुजे या पर्शियन सूफ़ीज़म, उन जा बुनियाद किथे न किथे मज़हबनि सां ॻंढिजनि था। सिंध जो सूफ़ीज़म उन खां आज़ादु आहे। उन करे मां चई सघां थो त सिंध जो सूफ़ीज़म सेक्युलर आहे। उन मौक़े ते पश्तून काउंसिल कैनेडा जे चेयरमैन सिराज ख़ान तक़रीर कंदे चयो त साईं GM सैद, बाचा ख़ान ऐं नेल्सन मंडेला हिकिड़े ई मयार जा आलमी अॻुवान हुआ जिन पंहिंजे क़ौमनि जी ग़ुलामी ख़िलाफ़ जदोजहद कई। साईं GM सैद ऐं बाचा ख़ान अदम तशदुद जो दग वठी
पंहिंजे माण्हुनि खे ग़ुलामी जे ख़िलाफ़ जदोजहद जो दग ॾिसियो। उन्हनि जे वञण खां पोइ रियासत वॾी कोशिशि कई, पर माण्हुनि जे दिलनि मां साईं जीएम सैद ऐं बाचा ख़ान जी मोहबत खे कढे न सघी। हुन वधीक चयो त असां बलोचनि, सिंधियुनि, तोड़े कश्मीरियुनि जी आज़ादी वारी जदोजहद जा हामी आहियूं। सिराज ख़ान जो चवणु हो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे असलोकनि माण्हुनि जे वसीलनि ते कब्ज़े जी पिणु असां मज़मत करियूं था। ॿी अहम ॻाल्हि इहा त दुनियादर मौलवी हुजनि, पंडित या पादरी हुजनि, उहे पंहिंजी क़ौम सां गॾु बीठा आहिनि। बदकिस्मती सां असांजो मौलवी फ़ौज सां गॾु बीठो आहे। उन मौक़े ते सिंधी, उर्दू ऐं पंजाबी ॿोलियुनि में शाइरी कंदड़ रूही कलहोड़ो खंबे गुम कयल सियासी कारकुननि लाइ उर्दू में शाइरी पढ़ी। हमने कब कहा कि तुम हमको अपनी खुदाई दे दो, खुदारा गुमनाम मुहब वतनों की रिहाई दे दो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा जे अॻवान आसिफ़ पंवर तक़रीर कंदे चयो त परॾेह में कमु कंदड़ तनज़ीमनि जी वॾी अहमियत आहे, पर उहे अञा ताईं पंहिंजो घुर्बल किरदारु अदा न करे सघियूं आहिनि। उन जी क़यादत खे घुरिजे त गॾिजी वेहनि ऐं सिंध सां लाॻापियल मसइलनि ख़िलाफ़ जदोजहद लाइ हिकमत अमली जोड़ियनि, छाकाणि जो कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया मां केनाल कढणु सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सेंटर फॉर इंटरनेशनल पीस जे अॻवान कश्मीरी क़ौमपरस्त अॻवान मुमताज़ ख़ान उन मौक़े ते तक़रीर कंदे चयो त सिंध में साईं जीएम सैद, पख्तूनख्वा में ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान ऐं बलूचिस्तान में ख़ैरबख्श मरी हक़नि जे हवाले सां माण्हुनि खे जेको शऊर ॾिनो, रियासत कोशिशि करे रही आहे त उन सोच खे ख़तमु कजे। हुन कश्मीर जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर में जेका बिजली पैदा थिए थी सा इज़ाफ़ी मिक़दार में आहे, पर जॾहिं उहा मुहांगी थी त माण्हुनि एहतिजाज कयो, जंहिं ते हूअ चवनि था त अव्हांखे इन करे त भारत खां आज़ादु नाहे करायो जो अव्हां मुहांगाई ख़िलाफ़ु एहतिजाज करियो। मतिलबु माण्हू उते मुहांगाई ख़िलाफ़ु बि एहतिजाज नथो करे सघे। उन्हनि जो मक़सदु आहे त ॿ क़ौमी नज़रिए जे करे जेका नफ़रत फैलाई वई आहे, अव्हां उनखे परवाह चाढ़ियो। अव्हां पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि न करियो, उन्हनि वसीलनि ते पंहिंजी हाकिमियत जी ॻाल्हि न करियो, पर कश्मीर जे माण्हुनि पाकिस्तानी इख़्तियारनि जे ख़िलाफ़ु मज़ाहिमत कई आहे, जिन खे मुंहुं ॾियण लाइ उन्हनि मज़हबी शिदत पसंदनि खे साम्हूं आंदो आहे। इन सूरतहाल जे पस मंज़र में ॾिसिजे त साईं जीएम सैद जो ॾिनल नज़रियो ख़िते जे पीढ़ियल क़ौमनि लाइ हिकु दग आहे त असांखे पंहिंजे वसीलनि ते हक़ हाकिमियत लाइ जदोजहद करणु घुरिजे। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जीएम सैद जी सालगिरह तक़रीब में सिंध लाइ जाखोड़ींदड़ न्याणी फ़िज़ा कलहोड़ो अंग्रेज़ी में तक़रीर कंदे चयो त साईं जीएम सैद हिकु दानिश्वर तौरु पंहिंजी समूरी ज़िंदगी सिंध जी सक़ाफ़त, सिंधी ॿोली ऐं सिंध जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी। साईं जीएम सैद मथां शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जी शाइरी जो वॾो असरु हो, जंहिं करे हूअ वतन जी मोहबत सां ॻंढियल रहियो। हू हिकु सेक्युलर शख़्स हो जंहिं विरहाङे खां अॻु कॉलोनियल निज़ाम ख़िलाफ़ु जदोजहद कई ऐं विरहाङे खां पोइ सिंध जे हिकु निढड़े शहर सन में सिंधू देश लाइ जदोजहद जो बुनियादु विधो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी नुमाइंदगी कंदे अक़वाम मुतहदा में सिंध जे हक़नि लाइ तक़रीर कंदड़ दुआ कलहोड़ो पिणु साईं जीएम सैद जी शख़्सियत ते रोशनी विधी। हुन पंहिंजी तक़रीर में चयो त साईं जीएम सैद सॼी हयाती मोहबत, अमन ऐं बराबरी जो दर्स ॾिनो। साईं जीएम सैद जी ॾिनल तालीम जी रोशनी में असां मौजूदा सिंध खे पेश आयल चैलेंजनि खे आसानी सां सम्झी ऐं उन्हनि जे हल लाइ रस्तो ॻोल्हे सघूं था। साईं जीएम सैद सम्झे पियो त सिंधी माण्हुनि जो पंहिंजे सक़ाफ़ती विरसे सां ॻंढिजणु उन करे लाज़मी आहे जो पोइ उन्हनि खे पंहिंजे हक़नि जो शऊर हासिलु थींदो ऐं हूअ पंहिंजे वसीलनि जी मालिकी लाइ तयारु थींदा। उन मौक़े ते साईं जीएम सैद जी न्याणी जीजी दुर शाहवार जी ज़िंदगी बाबति डॉक्यूमेंट्री पिणु ॾेखारी वई। उन डॉक्यूमेंट्री में ॾेखारियो वियो त कीअं साईं जीएम सैद न्याणी जी तालीम जो पिणु वॾो तरफ़दार हो। साईं जीएम सैद पंहिंजी बिरादरीअ जी मुखालफ़त बावजूदि न रुगो जीजी दुर शाहवार खे
सिंध में तालीम ॾियारी पर खेसि PhD कराइण लाइ लंडन पिणु मोकिलियाई। जनम ॾींहं वारे मेड़ाके जी आख़िर में साईं GM सैयद बाबति डॉक्टर नासिर जमाल पारां अंग्रेज़ी में तर्जुमो कयल किताब जो पिणु महूरत कयो वियो, जॾहिं त यूसुफ कलोड़ो पंहिंजे सहर अंगेज़ आवाज़ में अयूब खोसे जो कलाम ॿुधाए दाद वसूल कयो। उन सां गॾु साइदिया नजमा रूही कलोड़ो पिणु सिंध ऐं सिंधू दरिया जा गीत झुंगारिया। आख़िर में निढड़नि ॿारड़नि साईं GM सैयद जी सालगिरह जो केक कटियो, जंहिंखां पोइ सभिनी शिरकत कंदड़नि खे साझादो पिणु करायो वियो। साईं GM सैयद जो जनम ॾींहुं मल्हाइण वारे हिन मेड़ाके में स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ एजाज़ अली शाह निभाया, जंहिं सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में कारवाई हलाईंदे पंहिंजे शहरनि सां गॾु भिटाई शेख अयाज़ फैज़ अहमद फैज़ ऐं ॿिनि जी शाइरी ॿुधाए दाद वसूल कयो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा गणती जोगी सूरत हाल इहा बि आहे जो हाणे सिंध में कोरोना जा केस वधण लॻा आहिनि। ज़ुकाम खंघ ऐं बुखार सां ईंदड़ मरीज़नि मां 25 खां 30% मरीज़नि में कोरोना वायरस जी तस्दीक थी रही आहे। रोज़ानीअ जी बुनियाद ते कराची जे अस्पतालनि में 150 खां 200 मरीज़ अहिड़ा अचनि था जेके वायरल इन्फेक्शन जा मुतासिर हूंदा आहिनि। तिबी माहिर त चवनि था हुकूमत खे इन मामले ते संजीदगी वठणु घुरिजे। जेकॾहिं केस वधनि था त अस्पताल में टेस्ट किटूं मुहैया करणु घुरिजनि। कोरोना में मुब्तला मरीज़नि खे क्वारंटीना सेंटर क़ाइमु करे उते रखणु घुरिजे ऐं मुल्क जे एंट्री पॉइंटनि ते पिणु सख़्त चौकसी ऐं उन वबा जे टेस्ट जे इंतज़ामनि जी ज़रूरत आहे। कुझु ॾींहं अॻु आलमी मीडिया ते बि इहे ख़बरूं ॾिसण में आयूं हुयूं त चीन में कोरोना जहिड़ो ई ख़तरनाक वायरस वरी फैलिजी रहियो आहे ऐं चीन इन हवाले सां न सिर्फ़ु अलर्ट जारी कयो आहे पर चीन में इन हवाले सां सख़्तु उपाउ वरिता पिया वञनि। अञा उन ख़तरे जी तलवार सिर तां टरी न हुई त वरी कराची में कोरोना वायरस सबबि मुतासिर मरीज़नि जी तस्दीक थी चुकी आहे। ॻोथियल ऐं घणी आबादी वारे हिन शहर में जेकॾहिं उहो मर्ज़ वबाई सूरत इख़्तियार करे थो त उनखे कंट्रोल करणु इंतिहाई मुश्किल बणिजी वेंदो। सिहत खाते खे इन मामले जी संगीनी महसूसु करणु घुरिजे ऐं ईअं न थिए जो तिर जी गुथी 100 चोटूं खाए। गुज़िरियल भेरे जॾहिं कोरोना जी लहर शुरू थी हुई त पिणु हिन मुल्क जी हिकु तरफ़ मईशत तबाह थी वई हुई पर घणा माण्हू हयातियुनि खां पिणु महरूम थी विया हुआ। कोरोना जी लहर पाकिस्तान समेत सॼी दुनिया में ज़िंदगी जे मामूल खे तब्दील करे छॾियो हो। उहो हिकु अहिड़ो गैर मामूली बहरान हो जंहिं न रुॻो सिहत जे निज़ाम खे तबाह कयो पर मुआशी ऐं समाजी मसइलनि खे पिणु जनमु ॾिनो। अहिड़ी सूरत हाल मां सिखंदे हिन भेरे इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजूं इनफ़रादी इज्तमाही ज़िम्मेवारियूं सम्झी एहतियाती तदबीरूं इख़्तियार करियूं त जीअं हिन ख़तरनाक वायरस जे पखिड़िजण खे रोके सघिजे। इन हवाले सां पहिरियों ऐं बुनियादी क़दम समाजी फ़ासिलो बरक़रार रखणु आहे। बग़ैर ज़रूरत जे गॾिजाणियुनि ऐं माण्हुनि जे हुजूम खां पासो करणु हर कंहिंजी पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। मास्क जो इस्तेमालु हिकु निढो पर मुअसर क़दम आहे जेको न रुॻो असांजे पर ॿियनि जी सिहत जी हिफ़ाज़त जो बि सबबु बणिजे थो। हुकूमत खे पिणु मामले जी संगीनी खे सम्झंदे न सिर्फ़ु तुरत SOPs जारी करणु घुरिजनि पर उन्हनि ते अमल कराइण बि तमामु ज़रूरी आहे। अॻु में बि कोरोना लहर दौरान तिबी अमले ऐं ॿिनि फ्रंट लाइन वर्कर्स क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं मरीज़नि जूं ज़िंदगियूं बचायूं। इन हवाले सां हर शहरी जो बि फ़र्ज़ु आहे त हू ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे। हीअ जंग न रुॻो हुकूमत या सिहत जे शोबे ताईं महदूद हूंदी पर असां सभिनी जी गॾियल जदोजहद सम्झणु घुरिजे। यादि रखणु घुरिजे त एहतियाती इलाज ऐं चैलेंज जो वाहिद हल आहे। ॻाल्हि सिर्फ़ु कराची जी न आहे पर हुकूमत खे सॼे मुल्क में कोरोना वायरस जी चकास जूं सहूलियतूं फ़राहम करे इहा जांच करणु घुरिजे त उहो वायरस सिर्फ़ु कराची ताईं महदूद आहे या उनजे फैलाव जूं ॿियनि शहरनि में बि शायदियूं मिलियूं आहिनि।
वॾी आबादीअ वारनि इलाइक़नि में कोरोना वायरस जे पखिड़िजण खे रोकण लाइ मयारी अमली तरीक़ेकार जारी करणु ऐं उन ते सख़्ती सां अमल करण जी ज़रूरत आहे। उन्हनि क़दमनि ते अमल कंदे असीं हिन वबा जे फैलाव खे घटाए सघूं था। कोरोना वायरस जूं अलामतूं ॿियनि वायरल बीमारियुनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, तंहिं करे टेस्ट कराइण ऐं एहतियाती तदबीरूं इख़्तियार करणु इंतिहाई ज़रूरी आहे। असीं एहतियात ॼाण ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे हिन चैलेंज खे मुंहुं ॾेई सघूं था। हुकूमत खे पिणु एहतियाती तौर ते वैक्सीन जो इंतज़ाम उन ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ करणु घुरिजे। मास्क जे इस्तेमाल खे ज़रूरी करार ॾिजे ऐं ॿियनि एहतियाती तदबीरनि ते सख़्ती सां अमल करणु घुरिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु सिंध जे अमर शहीद हीमो कालाणी जी शाद जो ॾिहाड़ो आहे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अवां जी ख़िदमत में पेश करियूं था दादा सिंधी जो लिखियल लेख, जेको असां अवां लाइ चूंड कयो आहे दादा सिंधी जे किताब तारीख़ी माण्हू तारीख़ी ॻाल्हियूं मंझां। 1942 जो ज़मानो हो। सारे हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो कब्ज़ो हो। बकर बुसाड़ जो दौरु हो। बरतानवी साम्राज्य पारां मढ़ियल जागीरदारी निज़ाम सभिनी ग़रीबनि जो रत चूसे छॾियो हो। मिसकिन पोहरियतनि जी ज़िंदगी ख़राब थी चुकी हुई। इक़्तिसादी फुलूट चोट चढ़ियल हुई। हितां जो अवाम ॾींहों ॾींहुं वियो बुखनि में ॻरंदो ऐं झुरंदो। इहा हालत ॾिसी सिंध में हुर तहरीक शुरू थी ऐं विच हिंदुस्तान में महात्मा गांधी हिंदुस्तान ख़ाली करियो जो नारो हयो। उन वक़्तु माण्हुनि जे दिलनि में अंग्रेज़नि ख़िलाफ़ नफ़रत जा आड़ाह पए ॿरिया। उन करे हिंदुस्तान जी आज़ादीअ लाइ हर को हिन नारे खे लबेक चवंदो अॻिते वधियो। हिन नारे जो पड़ाॾो सखर जे हिकु नौजवान जे कन ते बि पियो। गभरू हो, अल्हड़ हो, नओं रत हुउसि। हुन चाहियो थे त हीअ ज़ालिम साम्राज्य जंहिं असांजी धरती ते रत जी रांदि खेॾी आहे तुरत ख़तमु थिए। हुन जो नालो त राही हेमन हो, पर प्यार मां खेसि हेमू चवंदा हुआ। हूअ 11 मार्च 1924 में पुराणी सखर में ॼाओ। संस पीउ पेसूमल ठेकेदारी कंदो हो। हूअ उन वक़्तु मेट्रिक जो शागिर्दु हो। मंझंदि सियासी ॼाण क़ौमी शऊर हो। आज़ादी जी तड़प ऐं विलविलो हो। संस ॼाण सुञाण अहिड़नि माण्हुनि सां हुई जेके आज़ादी जी राह जा पांधेड़ा हुआ। 23 अक्टूबर जी राति हुई जॾहिं हुनखे ख़बर पई त फ़ौजनि सां भरियल हिकु स्पेशल ट्रेन अचे पई जेका सखर मां थींदी ऐं लाज़मन उहे फ़ौजी देश जी आज़ादी जी क्षमा तां पतंगनि वांगुरु सिर ॾींदड़नि लाइ अजल जो सबबु बणिबा। हुननि गॾिजी फ़ौजी ट्रेन खे ख़तमु करणु सिर तरी ते रखी रेल जी पटड़ी खे उखेड़ण जो कमु शुरू कयो। ऐं इन वक़्त खे सिपाही फिरोज़ ख़ान पकिड़े वरितो ऐं संस ॿिया साथी भॼी विया। हेमू खे जेल में विझी मथसि छा न तशदुद कयो वियो। हुनखे सख़्तु सर्दी में बर्फ़ जे बिलाकनि ते 22 ॾींहं लाॻीतो सुम्हारियो वियो। फटका हया विया, लोह जे ततल सीखनि सां ॾंभ ॾिना विया, पर हुन कुझु न सलियो। आख़िर खेसि कोर्ट मार्शल कयो वियो, जिते हिकु दफ़ो चयो हुआईं त मूं रेलवे लाइन उन लाइ उखेड़ी थिए त फ़र्ंगियुनि जी ट्रेन खे नास करियां त बदकिस्मती जो उन में नाकामयाबु वियसि। उहो इक़रारी बयान सस जुरत ऐं हिमत जी नुमाइंदगी करे थो। 3 साल सांदहि केस हलियो ऐं आख़िर खेसि फाही जी सज़ा ॾिनी वई, जेका दुनिया जी तारीख़ में हिकु बालिग़ ॿार खे पहिरीं सज़ा हुई। मौत जी सज़ा मंज़ूरु थियण खां पोइ हेमू जे वकील पीरज़ादे अब्दुल सत्तार संस मामे खे मोकिलियो त हू हीमू जे हथा करण सां माफ़ी नामे ते सही वठी अचे त खेसि माफ़ी मिलंदी, पर हुन चयो त फाही जो डपु काइरनि खे थींदो आहे जेके पंहिंजो ज़मीर चांदी जे चंद सिकनि ते विकिणी छॾींदा आहिनि। मौत जो नालो वठी मूंखे डिॼारण जी कोशिशि न करियो। माफ़ी उन लाइ वठां त मूं पंहिंजी कारकर्दगी ते पछतायो हुजे, पर ईअं न आहे। मूंखे पंहिंजे कए ते फ़ख़ुरु आहे, नाज़ आहे। जहिड़ो रहियसि त अहिड़ा ॾोह वरी कंदुसि। फ़र्ंगियुनि खां माफ़ी घुरण ते
धरती जी आज़ादी वारो मौत 1000 दर्जा बहितर आहे। मौत खां गेदीअ डिॼंदा आहिनि, पर वतन जा सिपाही सूरी खे सिंगार सम्झंदा आहिनि ऐं रत खे सुहाग जी मेहंदी जो रुतबो ॾेई सीने सां लाहींदा आहिनि। जॾहिं साणस माउ आई ऐं उन बि खेसि माफ़ी वठण लाइ चयो, उनखे जवाबु ॾिनाई त तूं मुंहिंजी माउ आहीं ऐं मूंखे सॼी दुनिया खां प्यारी आहीं, पर मुंहिंजी माउ हिकु ॿी बि माउ आहे जंहिंजो दर्जो ऐं मर्तबो तोखां बि उतां आहे। उहा आहे हिन निढे खंड जी धरती। मां उन सिंधियुनि जी धरतीअ माता तां सदको थो थिया, दुआ कजांइ। हिमो जे उन जज़्बे हुबुल वतनी जे लॻाव दुश्मननि खे बि ॾकाए छॾियो। चवनि था त हूअ जेल में निहायत ख़ुशि रहंदो हो ऐं पंहिंजनि ॾोरनि ते हथ हणी चवंदो हो त हिननि बाज़ुनि खां कमु वठिणो आहे ऐं अंग्रेज़नि खे मुल्क मां भॼाइणो आहे। हूअ चवंदो हो त जॾहिं मां आज़ादु थींदुसि त उनखां बि वधीक कमु कंदुसि ऐं एसिताईं कंदो रहंदुसि जेसिताईं अंग्रेज़ मुल्क नथो छॾे। हूअ दोस्तनि खे चवंदो हो त हूअ मौत जे करे लॼी न थींदो, पर हिकु बहादुर जी मौत मरंदो, ऐं थियो बि ईअं। हुन 21 जनवरी 1943 जी सुबुह जो सूरी खे चुमी ॾेई आज़ादी जी हुर मथां सिर क़ुर्बान कयो। हेमो तारीख़ जो अज़ीम किरदारु आहे। अहिड़ी सोरिहाई साबित क़दमी ऐं सिर फ़रोशी जो मिसाल दुनिया जी तारीख़ में नथो मिले जो हिकु मासूम ॿार दार खे चुमियो हुजे। अमीन खोसे सच चयो आहे त हेमू जो मौत हिकु बहादुर जो मौत आहे जेको मिटाइण ऐं मिसारजण जो नाहे। हेमू कालाणीअ जी शहादत जे ॾिहाड़े ते ई असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं दादा सिंधी जो लिखियल लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामियारे शाइर अब्दुल करीम गदाए जो ख़ूबसूरत नज़म जंहिंजो उनवान आहे वतन जी अॾावत। वतन जी अॾावत जो सामान कर तूं, उथी मर्द मुश्किल खे आसान कर तूं। छॾे ख़्वाब गफ़लत थी बेदार हाणे, वञनि तुंहिंजा मिटजी न आसार हाणे। ईअं कीन हलंदो ई वहिंवार हाणे, सॼे वक़्तु तोखे पियो यार हाणे। गुलिस्तान खे पंहिंजे न वीरान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। लिखण ऐं पढ़ण में न तोखे महारत, ज़माने में मशहूरु तुंहिंजी जहालत। सफ़ाई खां आरी घरनि में गिलाज़त, अञा केतिरो वक़्तु हलंदी ही हालत। उथी मर्द मुश्किल खे आसान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। न दौलत आहे तो वटि न को हुनर आहे, न कपिड़ो ढकण लाइ रहण लाइ न घर आहे। तमदन जी तोखे न काई ख़बर आहे, न सीनो आहे रोशन न दिलि में नज़र आहे। हथनि सां न घर पंहिंजो वीरान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। तो वापार पंहिंजो छॾियो आहे विसारे, हुनर खां हिकमत छॾिया तो धिकारे। सॼे खॿे ॾिस त मोगा निहारे, दुखी देस तुंहिंजो थो तोखे पुकारे। उथी हाल पंहिंजे ते अरमान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। नए सिर सां दुनिया जी तइमीर थींदी, नओं फ़िक्र थींदो ऐं तदबीर थींदी। निराली ज़माने जी तस्वीर थींदी, नई टैंक बंदूक शमशीर थींदी। नई आन पैदा नओं शान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। ही वापार वहिंवार आसान थींदो ऐं खाधो ऐं कपिड़ो फरावान थींदो। अजब कारखाननि जो फैज़ान थींदो, ही हर ॻोठ बगदाद तहरान थींदो। हुनर साण हर ॻोठ जापान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। पुराणा ही औज़ार बर्बाद थींदा, ही हर फार घोॿा कॾहिं कम न ईंदा। ही गाॾियूं ऐं केणियूं बि कुड़मी छॾींदा, नए हिकु नमूने ते बस्तियूं अॾींदा। तदब्बुर सां दुनिया खे हैरान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हुनर बाग़बानी जा ईजाद थींदा, ग़मो रंजो हरमान बर्बाद थींदा। बयाबान शादाब आबाद थींदा, दुखे देस वारा फ्री शाद थींदा। उथी खार ज़ारनि खे बस्तान कर तूं, वतन जी अॾावत जो सामान कर तूं।
बदल भी अजोकी ही हालत सरासर, अजोको न हारी न हारी जो ही घर, अजोको न पटको न चोलो न चादर, अजोको न जूतो न बोछण न बिस्तर। उथी ओच रहणी जो ऐलान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। जहालत संदी पाड़ पट बि सरासर, वॼावान थींदो कबीले जो हर घर, खुली वेंदा हर हंधि स्कूल अक्सर, विद्या सां सभई ॻोठ थींदा मुनवर। पसंदि खे इल्म साण इंसान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। पकियूं साफ़ सड़कूं किथे खूह जारी, किथे वाह नहरूं कंदा आब यारी, किथे कणक जांभा किथे वोण सारी, अजब देस पंहिंजे में ईंदी बहारी, बयाबान शादाब ख़ानदान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। सभई ॻोठ बिजली सां थींदा मुनवर, पका रोड सीमेंट जा साण डामर, दोरोया वणनि जूं कतारूं बराबर, मथां तिन जे हर वक़्तु लारियुनि जी फरफर, तस्वर में जन्नत जो इम्कान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। मए इल्म सां जल्द सरशार थींदे, हुनर ऐं सियासत में होशियार थींदे, ज़रायत कंदे जेत ज़रदार थींदे, सुञाई मां निकिरी दुनियादार थींदे, उथी चश्मे दुनिया खे हैरान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। बहादुर दिलावर सदा शेर नर तूं, करे जल्द दुश्मन खे ज़ेरो ज़बर तूं। अदू जे मुक़ाबिल में थी बेख़तर तूं, शुजात सां कर सोब नज़दीक तर तूं। कमर कश उथी जोश ईमान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। हलियो शान सां वञ वतन जा सिपाही, ख़ुदा तुंहिंजो हाफ़िज़ वतन तुंहिंजो वाही। सिघो आण दुश्मन जे सिर ते तबाही, ॾेई सोभ जीथो गदाई गवाही। दुबाला वतन जो वञी शान कर तूं, उथी मर्द मुश्किल खे आसान कर तूं। उथी मर्द मुश्किल खे आसान कर तूं, वतन जी अॾाव जो सामान कर तूं। वतन जी अॾावत जो सामान कर तूं। हीअ ख़ूबसूरत नज़म असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो नामियारे शाइर अब्दुल करीम गदाई जो। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन